अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तकरार ड्रामे जी अॼु बहितरीन कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं। छा हाणे सूबेदार मीर खे मारींदो या मीर भॼी वञण में कामयाब थी वेंदो। सॼी कहाणी तव्हांखे नंढड़े वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो पूरो ॾिसजो जीअं त सॼी कहाणी तव्हांखे सम्झ में अचे थी सघे। लालजान बलोच ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइबर लाइक कमेंट शेयर कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त फेसबुक पेज खे बि लाइक शेयर कमेंट ज़रूरु कजो। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिठो हुयो त मीर खे गोली लॻो, लेकिन मीर बख़्त खे छॾे उतां भॼण में कामयाबु थियो। लेकिन पुलिस अञा पीछो नथो छॾे उन्हनि जो। पुलिस खे इहा ख़बर पइजी वई त हू कचे तरफ़ विया आहिनि। लेकिन नवाब खान जो पुलिस खे घणो ज़ोर आहे त उन्हनि खे गिरफ़्तार करे अच। लेकिन मूसा वारा फ़िलहाल पुलिस जे ॻोल्हा खां परे निकिरी विया आहिनि। लेकिन मूसा वारनि खे इहा ख़बर पइजी वई त असांजो माण्हू पुलिस जे हथां फटी थियो आहे। मूसा वारा उतां बि निकिरण जी कोशिशि कंदा। ॿी ॻाल्हि त तव्हां नेक्स्ट एपिसोड में ॾिठो हुयो सिजावल ख़ान पप्पूअ खे पकिड़े आयो। हाणे उनखे मारकुट कयईं ऐं उन खां पंहिंजे फ़सुल जूं सचूं कराईंदो। ऐं उनखे इहा ख़बर नाहे सिजावल ख़ान जे फ़सुल खे कंहिं भाउ ॾिनो। वीडियो पंहिंजे पुॼाणी ते ॿुधो। ख़ुदा हाफ़िज़।